मुझो नालो जुनेद है। मां एक प्राइवेट लाइफ इंश्योरेंस कंपनी में पायलट आया। तव्हां सोचींदा हूंदो त जेकॾहिं मां पायलट आहियां त पोइ हीअ गाॾी साफ़ छो करे रहियो आहियां। मां सिर्फ़ नाले जो पायलट आहियां। मुंहिंजो कमु ड्राइवरी आहे। पढ़ियल लिखियल आहियां। नंढपण में हिकु ख्वाब हो त हिकु ॾींहुं वॾो थी जहाज़ उॾारींदुसि, पर हर ख्वाब त पूरो नाहे थींदो न। सो अॼुकल्ह हीअ गाॾी हलाए रहियो आहियां। सॼो क़िस्मत जो खेल आहे। जेकॾहिं मुंहिंजे नसीब में रक्षो लिखियल हुजे त मां रक्षो हलायां हा। हाणे गाॾी आहे त गाॾी थो हलायां। पर हिकु ॾींहुं ज़रूर ईंदो जो मां पंहिंजी क़िस्मत मटाए छॾींदुसि ऐं उन ॾींहुं मां जहाज़ उॾारींदुसि। ये आसिया है। आस सां आसिया मतलब तो समझी विया हूंदा न? न मतलब तो आसिया मुंहिंजी आस आहे ऐं हीअ आस जॾहिं बि मुंहिंजी वेझो हूंदी आहे जिंदगी रुकिजी वेंदी आहे। भले जेॾी बि गर्मी हुजे मौसम खुशगवार थी वेंदो आहे। पखी मोहब्बत जा गीत गाइण लॻंदा। तो जुनैद तेरी सवारी आ गई है। आसिया असांजी कंपनी जे बॉस जी सेक्रेटरी आहे। हाँ, हुनजी ऐं मुंहिंजी हैसियत में फ़र्क़ु आहे, पर आसिया बिल्कुल भी अड़ी न आहे। हुनखे इन फ़र्क़ सां को भी फ़र्क़ु नथो पवे। वो अॼु हिम्मत करे पंहिंजे दिल जी ॻाल्हि आसिया सां कंदुसि। अस्सलाम वालेकुम मैडम। वालेकुम अस्सलाम। क्या आयो? ठीक आहियां। मैडम अॼु तव्हां मां छा? तव्हां अॼु जुनैद, अॼु तुंहिंजे दिल में जेको बि आहे साफ़ साफ़ चई ॾे। तव्हां तमामु घणा प्यारा था लॻो। वाकई? थैंक यू। हिकु ॿी ॻाल्हि चवां मैडम? जॾहिं तव्हां मुस्कुराईंदा आहियो न अञा वधीक प्यारा लॻंदा। हलो अॼु हिन तव्हांजी मुस्कुराहट जे करे तव्हांखे मां हिकु आइसक्रीम थो खारायां। आइसक्रीम? तव्हांखे कीअं ख़बर त मूंखे आइसक्रीम पसंदि आहे? हिकिड़ो सेकंड, तव्हांखे कहिड़ो फ्लेवर पसंदि हूंदो? स्ट्रॉबेरी। जुनैद, तव्हांखे कें ॿुधायो त मूंखे स्ट्रॉबेरी पसंदि आहे? इहो हिकिड़ो ई त फ्लेवर आहे मोहब्बत जो, स्ट्रॉबेरी। इलाही रोमांटिक ॻाल्हियूं कंदा आहियो तव्हां जुनैद। ये ॿुधायो गाड़ी कॾहिं हलाईंदो? जी जुनैद, मां कॾहिं जो गाड़ी में वेठी आहियां, तूं कहिड़े ख़्याल में घुम आहीं? जी जी मैडम जी, सॉरी मैडम।
ईअं हिक ॿिए ॾींहं जो इख़्तिताम थियो। आसिया खे आसिया जे घर ड्रॉप कयमि ऐं मुंहिंजे दिलि जी ॻाल्हि दिलि में ई रहिजी वई। हूअं मां हिते रहंदो आहियां हिन भरियल घर में। तव्हां सोचींदा हूंदव त मां जेकॾहिं हिकु ड्राइवर आहियां त हीउ हेॾो सारो फर्नीचर काॾां आयो। हीउ सभु मालिक जी महिरबानी आहे। मुंहिंजो मतिलबु आहे त मालिक मकान जी महिरबानी आहे। हीउ भरियल घर मूंखे कंहिं भूत बंगले खां घटि नथो लॻे, छो त जंहिं घर में इंसाननि जी चहल पहल न हुजे उहो घर कंहिं क़ब्रिस्तान खां घटि न आहे हूंदो। आसिया खे इहो घर पसंदि ईंदो अलाए न। ख़ैर इहो त वक़्तु ॿुधाईंदो। अरे मियाँ कहाँ? दफ्तर। इस महीने का किराया? जैसे ही तनख्वाह आएगी दे दूंगा। अच्छा, तो तनख्वाह कब आएगी तुम्हारी? जब किस्मत को मंजूर हुआ आ जाएगी। तुम तो ऐसे कह रहे हो जैसे तनख्वाह ना हुई बीवी होगी, जो किस्मत को मंजूर हुआ तो आ जाएगी। जैसे आप समझ लें। रुको, हड्डी टूट जाएगी। मियाँ तुम शरीफ लड़के हो, इसीलिए तुम्हें यहाँ रहने की इजाजत दी है। ये शरीफों का मोहल्ला है और यहाँ पे फैमिली वाले रहते हैं। खबरदार जो तुमने कोई ऐसी वैसी हरकत की, अगर तुमने कुछ ऐसा किया याद रखना बोरी बिस्तर समेत ना तुम्हें यहाँ से उठा के बाहर फेंक दूंगा। आई समझ? बल्कि बोरिया बिस्तर क्यों बाहर फेंक दूंगा, वो तो मेरा अपना ही है, क्योंकि ये मेरा अपना घर है। मैं तुम्हें बाहर फेंक दूंगा। आई समझ? समझ गया। अब मैं जाऊं? हाँ जाओ। आ जाते हैं पता नहीं कहां कहां से। हेलो। हलो नमान, किथे आहीं? अॼु पाण ॿियनि खे लॉन्ग ड्राइव ते हलणो हुयो न? सॉरी, मुंहिंजो मूड ठीक न आहे, मां नथो हली सघां। ॾिस नोमान, मूंखे कुझु बि नाहे ॿुधणो। मूंखे अॼु ई लॉन्ग ड्राइव ते वञिणो आहे। तूं हमेशह मुंहिंजे मथे ते छो सवार रहंदी आहीं? जॾहिं मां चयुमि त नाहे वञिणो, तोखे सम्झ में नथो अचे? नोमान, मां चेंज करे तुंहिंजे घर थी अचां। हरगिज़ न, मां घर वञा थो, तूं घर न अचिजांइ, सम्झी तूं? हेलो नो
तूं हिते छा पई करी? मोहब्बत कंदी आहियां तोसां। छा मां तोसां मिलण बि नथी अची सघां? ऐं तूं फोन ते मूंखे छा चयो हुयो? ख़ैर, शादी कॾहिं थो करे मूंसां? मूंखे अॼु हिन महिल ई ॿुधा त कॾहिं कंदे मूंसां शादी? शादी? उहा बि तूंसां? जो दिमाग़ ख़राब त न थी वियो आहे? तोखे त मूंसां मोहब्बत हुई न, ऐं तूं हर वक़्तु मुंहिंजी मोहब्बत जा दम भरींदो हुए। हाणे तूं इहा बकवास थो करीं? तूं शायदि इहो विसारे वेठी आहीं त मां हिकु कंपनी जो मालिक आहियां ऐं तूं हिकु मामूली सेक्रेटरी। तो जहिड़ी छोकिरियुनि सां सिर्फ़ु टाइम पास कबो आहे बेबी, शादी न। त पोइ शादी जा दावा छो कया हुई मूंसां? आहिस्ता ॻाल्हाए। मुंहिंजी वाइफ ऐं मुंहिंजा ॿार ॿाहिरि विया आहिनि, उन जे अचण खां पहिरियां मां चवां थो निकिरी वञ। मां कोन निकिरंदमि। निकिरी वञ हितां। रे रे गो सो रे नी सो दो नी प म प नी सो रे 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 गो सो रे नी सो। मैडम, मैडम छा थियो तव्हांखे? मैडम छा थियो? मैडम, मैडम, ओह मुंहिंजा ख़ुदा, ही छा थियो? मैडम, मैडम, हेलो जावेद। हाँ जावेद, तूं किथे आहीं? क्लिनिक ते आहीं न? यार मूंखे तुंहिंजा 5 मिंट खपनि, मूंसां मसइलो थी वियो आहे हिते। यार बस मैडम निंड जूं गोरियूं खाधियूं गाॾीअ में ई आहे यार। हाँ मां हिते आहियां, हे ज़मज़मा मॉल आहे न, हिन जे साम्हूं इहा DHA पार्क आहे। हाँ हिते कचरा कुंडिया हिन घिटीअ में बीठो आहियां यार, प्लीज़ यार जल्दी अच। ओके थैंक यू जानी, थैंक यू थैंक यू। यार सुठो कयो अची वई। यार खैर ताए मुझे इमरजेंसी में ड्यूटी आई तो मूंखे अचानक घुरायो यार। अरे यार निंड जूं गोरियूं खाधी तो तूं बेहोश पई आहे। दिस इज अहिड़ो तुम सां छा कयो आहे जो निंड जूं गोलियूं खाधी अथई ऐं बेहोश थी? अरे अहिड़ी ॻाल्हि न आहे, हू पंहिंजी हरकतुनि जे करे बेहोश थी आहे। हरकत? कहिड़ी हरकत? अरे यार मूं अहिड़ो कुझु बि न कयो आहे। तूं बकवास बंदि कर, वञी चेक करे थियो छा अथसि हुनखे। अरे हाँ हाँ वञा थो हिकिड़ो।
जुनेद मां हुनजे मैदे में जेकी भी दवायूं आहिनि सभु कढे छॾियूं ऐं तूं हिनखे थोड़ी देरि खां पोइ हुनखे कॉफ़ी पियारजांइ। आहिस्ता आहिस्ता हुनखे होश अची वेंदो ऐं हुनजी तबियत संभलण में 1 खां 2 ॾींहं लॻी वेंदा। यार मां पोइ हाणे हिनखे वठी करे वञा। अगरि जे तूं हिन कंडीशन में हिनखे घर वठी वञे न त शहीदनि जी लिस्ट में तुंहिंजो नालो बि शामिल थींदो। मां छा कयां मूंखे ॿुधाए न। हिनखे कहिड़े भी तरीक़े से तू पंहिंजे घर वठी आ। ये शरीफों का मोहल्ला है और यहाँ पे फैमिली वाले रहते हैं। खबरदार जो तुमने कोई ऐसी वैसी हरकत की, अगर तुमने कुछ ऐसा किया याद रखना बोरी बिस्तर समेत ना तुम्हें यहाँ से उठा के बाहर फेंक दूंगा। न बाबा न, पंहिंजे घर कीअं वठी वञांसि यार। मां हिनखे जेकॾहिं पंहिंजे घर वठी ईंदुमि त मुंहिंजो जेको मालिक मकान आहे न मुंहिंजे मथां बिल्डोज़र हणाए छॾींदो, निस्ते नाबूद करे छॾींदो मूंखे। तो वटि इन खां सवाइ ॿी का बि बात न आहे। तुंहिंजी मर्ज़ी, तूं हुनखे पंहिंजे घर वठी वञ या फुटपाथ ते उछलाइंसि। न यार मां ईअं त कोन थो करे सघां हाणे। यार मूंखे हिकु टोपी खपे। रुको। रुको। अभी अभी मैंने दूर से देखा तुम अंदर किसी को लेकर आए हो। कौन है वो? कोई नहीं सर। मैंने खुद देखा अपनी आंखों से दूर से। टोपी वाला कोई अंदर गया तुम्हारे साथ। वो भाई है मेरा। भाई? कौन सा भाई? तुमने तो कहा था तुम्हारा कोई बहन भाई नहीं है। ये मेरा दूर का भाई है सर। दूर का भाई मतलब? दूर का रिश्तेदार है सर, भाइयों जैसा है ना सर, भाई हुआ ना। अच्छा अच्छा, बीमार है क्या? हाँ नहीं नहीं, नहीं। मेरा मतलब है असल में सर वो थक गया है ना, गांव से आया सर। तुम्हारा? तुम्हारा कौन सा गांव? मेरा नहीं सर, जो आया है दूर का रिश्तेदार भाइयों जैसा, उसका अपना गांव है ना सर। अच्छा अच्छा अच्छा, ठीक है। थैंक यू सर। रुको, तुमने मुझे बेवकूफ समझ रखा है क्या? तुम्हें लगता है तुम मुझे चकमा दे दोगे? नहीं तो। सुबह तुमने ऑफिस जाते हुए कहा था आज तुम्हें तनख्वाह मिलनी है। कहाँ है मकान का किराया? सर वो सुबह को आपको मिल जाएगा। सुबह पहुंचाओगे? पक्का? पक्का सर, बिल्कुल पक्का। ठीक है फिर मैं चलता हूँ। सुबह को इंशाल्लाह। थोड़ा सा नोमान, नोमान, तोखे मुझसे मोहब्बत आहे ना? जी। तू एडो फॉर्मल करे का थी वियो आहीं? मां जुनेद आहियां, अवां जो ड्राइवर। मूंखे त तोसां मोहब्बत आहे। तू इलाही सुठो आहीं। आई लव यू। ॾिसो तव्हां निंड जूं टेबलेट्स खाधियूं हुयूं, तव्हांखे ख़बर न आहे त तव्हां छा चई रहिया आहियो। तूं हेॾे अच, मूंसां अची वे। न, मां तव्हांजे लाइ कॉफ़ी तयारु करे थो अचां।
हाणे ठीकु आहियो न? तू तू मां मां किथे आया? तव्हां निंड जूं टेबलेट्स खाधियूं, इलाही मुश्किल सां मां अव्हां जी जान बचाई आहे। निंड जूं गोरियूं, पर मां हिते छा थी कयां? ही मुंहिंजो घर आहे। मां हिते छा थी कयां? बदमाश, मां तोखे पुलिस जे हवाले करे छॾां। ॾिसो, तव्हां पाण पंहिंजी हालत खे ॾिसो। हिन हालत में तव्हां किॾां वेंदा? तव्हां हिते थोरो आराम कयो, मां ॿाहिरि सोफ़े ते सुम्ही पवंदुसि। मां तो ते कीअं भरोसो कयां? ही वठो। ही छा आहे? ही डंडो आहे। डंडो छा लाइ? ही तव्हां पाण वटि रखो। जेकॾहिं तव्हांखे मूंखां को ख़तरो महसूसु थिए त तव्हां हिन जो इस्तेमालु करे सघो था। मां ॿाहिरि सोफ़े ते सुम्हंदुसि, तव्हां आराम कयो, बहितर हूंदो। ही छा था कयो तव्हां? मूंखे बुख लगी आहे। बुख लगी आहे त तव्हां मूंखे ॿुधाए सघो था। ॾिसो, तव्हां ईअं कयो, तव्हां वञी वियो, मां तव्हां लाइ कुझु तयारु कयां थो। तव्हां वियो प्लीज़। तूं शायदि इहो विसारे वेठी आहे त मां हिकु कंपनी जो मालिक आहियां ऐं तूं हिकु मामूली सेक्रेटरी। तो जहिड़ी छोकिरियुनि सां सिर्फ़ु टाइम पास कबो आहे बेबी, शादी न। मां चवां थो तूं निकिरी वञ। मां कोन निकिरंदमि। निकिरी वञ हितां। तू कुछ खाधो आहे? न, मूंखे बुख न आहे। छो बचायो तू मूंखे? मरण ॾींहुं आहे न तू मूंखे। ही तव्हां छा था चओ? तव्हांजे वातां इहे ॻाल्हियूं सुठियूं नथियूं लॻनि। छो जो तव्हां मां छा आहियां? मां तव्हां हिकु अहिड़ी छोकिरी आहियो जंहिंसां कंहिंखे बि मोहबत थी सघे थी। अच्छा, पर फिलहाल मूंखे मुंहिंजे पाण मां नफ़रत आहे। अच्छा, छॾियो हिननि ॻाल्हियुनि खे। तव्हां मूंखे इहो ॿुधायो, तव्हांखे बिरयानी कीअं लॻी? ठीकु आहे। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए तूं मूंखे जुनैद। जी। मूंखे तूं इहो ॿुधा, तुंहिंजे किचन में
क्रिकेट बॉल छा पियो करे? असल में थूम ऐं अदरक कुटण जी कमी दी हुआ मूंखे। जी असल में मां अकेलो रहंदो आहियां, मूंखे किचन जो कमु वग़ैरह ईंदो न आहे। पाण ई पचाए पचाए सिखियो आहियां ऐं कुझु जुगाड़ बि सिखी वरिता आहिनि। व्हाट्स मीन जुगाड़? मतलब पंहिंजी मदद पाण करणु, कुझु बि करणु। पंहिंजी बनियान में उबरियल चांवर सुकाए वठंदो आहियां, स्टील जे हैंगर सां चमटो ठाहे मानीअ खे उथलाईंदो बुथलाईंदो आहियां। ईअं छा थो ॾिसी? जंहिं छोकिरीअ जी मुस्कुराहट तव्हां जहिड़ी हुजे, सोचां थो त हुनखे कोई धोखो कीअं थो ॾेई सघे। माफ़ कजो, आई एम सॉरी, मूंखे तव्हां सां अहिड़े क़िस्म जी गुफ़्तगू न करणु घुरिजे। अच्छा, हाणे मूंखे हलणु खपे। न न, तव्हां वेहो, तव्हां फ़िलहाल नथा वञी सघो। छो नथी वञी सघां? छो जो डॉक्टर चयो आहे त तव्हांजे अंदरि जेको दवाउनि जो असरु आहे उहो अञा वधीक 2 ॾींहं हलंदो। काश के इंसान जी कूड़ी मोहब्बत जो असर ईअं ई असांजी दिलनि मां 1-2 ॾींहंनि में ख़तम थी वञे हा। तव्हांखे लॻंदो आहे त दुनिया ख़तम थी चुकी आहे, पर इहो अहसासु वक़्ती तौर ते हूंदो आहे। यकीन कयो, मां पाण अहिड़े अहसास मां गुज़री चुका आहियां। वाकई तोसां बि ईअं ई थियो आहे छा? बिल्कुलु ईअं न, बसि कुझु कुझु। निंड जी गोरी न हुई, बसि बंदूक जी गोली हुई। छा थियो हुयो? कॉलेज जे ज़माने जी ॻाल्हि आहे। मूंखे हिकु अहिड़ी छोकिरीअ सां मुहबत थी वई जेका कंहिं ॿिए सां मुहबत कंदी हुई। बसि पोइ छा, गुस्से में बंदूक खणी अची ट्रिगर दॿाए छॾियमि। वाकई? पोइ छा थियो? पाण खे मारणु एतिरो आसान न आहे। के माण्हू कन पटीअ ते गन रखी हलाईंदा आहिनि, के माण्हू पंहिंजे वात में बंदूक विझी हलाईंदा आहिनि। मूं जॾहिं ॾकंदड़ हथनि सां बंदूक खणी हलाई त यकीन कयो त बंदूक मुंहिंजे हथ मां निकिरी वई ऐं गोली सिधो मुंहिंजी टंग में लॻी। छा? जी, ऐं हुन खां पोइ मां पूरा 2 साल मंडकाए हलियो आहियां। तूं त सवा चरियो आहीं, हिकु छोकिरीअ जे करे पंहिंजी जान पियो ॾे। ईअं त तव्हां बि पागल आहियो जो तव्हां हिकु धोखेबाज़ शख़्स जे चक्कर में अची पंहिंजी जान ॾियणु वञी रहिया हुआ। हा, पागल त आहियां मां। थैंक यू, तूं एॾी सुठी मानी खाराई। हाणे छा करिणो आहे? छा वरी छा करणो, उहो ई जेको हिन खां पोइ सभु कंदा आहिनि। छा मतिलब? थांव धोइणा आहिनि, थांव। केॾी अजीब ॻाल्हि आहे न, कॾहिं कंहिं इंसान खे सुञाणण में सालनि जा साल लॻी वेंदा आहिनि ऐं कॾहिं कंहिं इंसान खे सुञाणण में हिकिड़ो पल ई काफ़ी आहे। इहा ई त ज़िंदगी आहे। हाणे तोखे ई ॾिस न,
ईअं थो लॻे ॼण मां तोखे सालनि खां सुञाणींदी आहियां। अव्हांखे त लॻे थो, पर मां वाकई अव्हांखे सालनि खां सुञाणियां। उन ॾींहं खां जॾहिं अव्हां पहिरियों दफ़ो मुंहिंजी गाॾीअ में वेठा हुआ। अच्छा, हिकु ॻाल्हि चवां तव्हांखे, चओ। नुमान जहिड़ा माण्हू कॾहिं बि अव्हांजो क़दुरु नथा करे सघनि। अव्हांखे कंहिं अहिड़े शख़्स सां हुजणु घुरिजे जेको अव्हांखे इहो अहसासु ॾियारे सघे त तव्हां केतिरा ख़ूबसूरत आहियो, केतिरा अनमोल आहियो। तव्हांजे हुजण सां ज़िंदगी कंहिं जन्नत खां घटि न आहे। अच्छा छॾ हाणे इहो ॿुधाए त गॾु मानी बि खाए छॾी, चांहि बि पी छॾी ऐं थांव बि धोई छॾिया, हाणे छा करिणो आहे? तव्हां थकिजी पिया हूंदव, थोरो आराम करे वठो। न, एतिरी सॼी चांहि पीती आहे, हाणे मूंखे निंड कोन ईंदी। त पोइ ॿाहिरि हलो। हिन टाइम छा प्रॉब्लम आहे? प्रॉब्लम त कोई न आहे। आई एम सॉरी, सो सॉरी। छा जे लाइ? असल में मां घणो डिप्रेशन में हुयुमि, इनजे करे ओवर रिएक्ट करे वियुमि। ऐं हाँ, मां वाइदो कयां थो ॿीहर ईअं न थींदो। ऐं हाँ, पंहिंजो हाणे मूड ठीकु आहे, तुंहिंजे लाइ सरप्राइज़ आहे। वो छा? मां हिन महीने खां ई तुंहिंजी सैलरी डबल करे छॾी। ऐं हाँ, हिकु ॿी सरप्राइज़ बि आहे। उहो बि ॿुधाए छॾ। 15 ॾींहंनि जे लाइ मां वाइफ खां परे वञा पियो, अमरीका। सो छा वरी छा, तूं मूंसां गॾु आहीं, मां टिकेट्स कंफर्म करे छॾियूं, तूं मूंसां हलंदी आहे। कीअं लॻो मुंहिंजो सरप्राइज़? इलाही बकवास। मां तो ते, तुंहिंजी नौकरी ते ऐं तुंहिंजे ने सो कॉल्ड सरप्राइज़ ते लानत थी मोकिलियां। ऐं हा, अॼु खां पोइ मुंहिंजी इहा शिगल मूंखे न ॾेखारजांइ। हेलो, तुझे छा तो करी? असल में जंहिं कंपनीअ में औरत जी इज़त न हुजे उते मां कमु नथो करे। छा मतलब? मूं नौकरी छॾे ॾिनी। तव्हां हिते छा था कयो? बस जो इंतजार, छो जो मां हाणे कंपनी जी गाॾी यूज़ नथी करे सघां। त छा तव्हां बि? हा, मां बि। मतलब असां गॾु मानी भी खाधीसीं, गॾु चांहि भी पीतीसीं, गॾु थांव भी धोतासीं, ऐं अॼु असां ॿिन्ही गॾु पंहिंजी नौकरीअ खे लत भी हणी छॾीसीं। हाणे छा कजे? छा कजे? हा, कॉफी? भले अचो साम्हूं पियूं था। ना 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 ना, कॉफी पीअंदमि त सिर्फ़ तुंहिंजे घर जी। तो कॉफी थी वञे?